IMF कर्ज घटाइण लाइ सूबनि खां टाइम लाइन घुरे वरिती। पाकिस्तान जे दौरे ते पहुतल IMF मिशन जूं पाकिस्तानी अमलदारनि सां ॻाल्हियूं जारी। IMF मिशन खे सूबनि ख़ासि तौर ते पंजाब जे घुरिबल रेवेन्यू सरप्लस में नाकामी ते ख़दशा। ज़रीन मौसूब IMF ऐं पाकिस्तानी अमलदारनि जे विच में अॼु ॻाल्हियुनि जी पुॼाणी पारे सेशन जो इम्कान आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट में नओं रिकॉर्ड कायम। 100 इंडेक्स में 786 पॉइंट जो इजाफो। 100 इंडेक्स 94,976 पॉइंट की बुलंदतरीन सतह ते पहुची वियो। इंटरबैंक में अमरीकी डॉलर बि 14 पैसा सस्तो थी वियो। FIA ऐं FBR खां पढ़े गुजन बैंक अकाउंट्स बाबति रिपोर्ट तलब। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच में गैर मुल्की बैंक अकाउंट्स लिकाइण ऐं लूटल रक़म वापसि करण वारे केस जी ॿुधणी। अदालत लूटल रक़म जी वापसी बाबति पिण लाॻापियल इदारनि खां रिपोर्ट घुरे वरिती। केस जी ॿुधणी 2 हफ़्तनि लाइ मुलतवी। FBR जे वकील जो चवणु आहे त इहो मामिलो FBR ऐं FIA जो आहे। एजेंसियुनि जो इन मामले खां को तालुक़ नाहे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर जारी मार्क्स केस के खत्म करणो आहे त रिपोर्ट ॾियो। सुप्रीम कोर्ट की आईनी बेंच कन्वेंशन सेंटर के पाण मुरादे नोटिस केस में अटॉर्नी जनरल ऑफिस का जवाब तलब करे वरतो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर जो चवणु आहे त सो मोटो केस में अॻूणे वज़ीर आज़म के भी नोटिस कयो वियो। जस्टिस जमाल मंदोखल हिदायत कई है त कन्वेंशन सेंटर के इदारे की पॉलिसी तहत हलायो वञे। जस्टिस अमीनुद्दीन की सरबराही में 6 रुकनी आईनी बेंच 16 केसनि की ॿुधणी कंदी। कराची समेत सिंध में मकानी इदारनि जी नंढी चूंड में 77 सीटनि मां 66 सीटनि ते पीपल्स पार्टी सोभारी। आज़ाद उम्मीदवार 4 सीटनि ऐं जमात इस्लामी 2 सीटनि ते कामयाब। GDA ऐं JY जे हिसे में हिकु सीट आई। फार्म न भरिजी सघनि पर 4 सीटूं खाली रहिजी वियूं। पीपल्स पार्टी 65 मां 39 सीटनि ते बिना मुक़ाबले खटी वरिती। कराची में 11 सीटनि मां 9 सीटनि ते पीपल्स पार्टी उम्मीदवार सोभु माणी वरिती। कराची समेत समूरी सिंध में एक भेरो बीहर तीर हली वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मकानी इदारनि जी नंढी चूंड में पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जी अक्सरियत सां कामयाबी ते शुक्र जो इज़हार। चवे तो बीबी शहीद जा जियाला खटे विया। समूरनि कामयाब उम्मीदवारनि खे वाधायूं ऐं शाबाश। मकानी चूंडनि में पार्टी की कामयाबी अवाम जे एतमाद जो एहदान आहे। अवाम एक भेरो बीहर नफ़रत ऐं विरहाइण जी सियासत के रद्द करे छॾियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमून पारां बि कामयाबी ते पीपल्स पार्टी उम्मीदवारनि खे वाधायूं पेश। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जी कामयाबी सबूत आहे त सिंध जो अवाम पीपल्स पार्टी की क़यादत ऐं संदन मंशूर ते एतमाद करे थो। मीरपुर माथिलो के साफ़ी नसरुल्ला कडाणी से कत्ल केस में MNA ख़ालिद लुंड ऐं संदसि पुट बेगुनाह करार। दहशतगर्दी तोड़ अदालत 2 ॼणनि जा नाला केस मां ख़ारिज करण जो हुकुम ॾेई छॾियो। SSP तनवीर तुनियो जांच रिपोर्ट दहशतगर्दी तोड़ अदालत में जमा कराए छॾी। जांच रिपोर्ट मौसूल पाके पारे ॾींहुं ख़ालिद लुंड इस्लामाबाद में मौजूद हो।
नूर मोहम्मद ऐं शहबाज लुंड पढ़े बिल्कुआ शहीद नसरुल्ला कराणी जे पासन पारां जांच ऑफिसर तनवीर दुनो जी इंक्वायरी खे चैलेंज करण जो ऐलान। शहीद साफ़ी जे पार्सन जो चवणु आहे त इंसाफ़ लाइ हाई कोर्ट जो दर खड़काईंदा। तालीमी इदारनि में गैर निसाबी सरगर्मियुनि खे हथी वठाइण ज़रूरी। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान खे बेपनाह क़ुर्बानियूं ॾेई हासिल कयो वियो। विरहाङे वक़्तु भारत पाकिस्तान खे हिसो न ॾिनो हो, सभिनी खे गॾिजी पाकिस्तान जे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ बणाइणो आहे। ॾुखियाईनि बावजूदि पाकिस्तान अॼु दुनिया जी 7वीं एटमी ताक़त आहे। गज़ा में इसराइली दहशतगर्दी जारी। वधी करण फ़लस्तीनी शहीद। इसराइली फोर्सेस जी अलबरेज पनाहगीर कैंप ते बमबारी में 4 ॼणा शहीद थी विया। उत्तर गज़ा में रफ़ाई अल मग़ाज़ी कैंप ते बमबारी में 5 ॼणनि शहादत माणी। इसराइल जा लिबनान में बि हमला जारी। सिविल डिफेंस जे मर्कज़ ते बि बमबारी में 22 ॼणा शहीद। इसराइली बेड़ाक जहाज़नि सिविल डिफेंस जी इमारत खे निशानो बणायो। ॾखण लिबनान में कनारीत ज़ैताई एनकोन वादी बेका ऐं ॿियनि इलाइक़नि ते बि हमला। बैरूत जे भर पासे ऐं लिबनानी ॻोठनि ते बि हमलनि में 16 ॼणा शहीद, 18 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अमेरिका जे बलूचिस्तान में 9 नवंबर ते थियल दहशतगर्द हमले जी मज़म्मत। अमेरिकी पड़े खाते जे नायब तर्जुमान फिदनाथ पटेल जो चवणु आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान संदन भाईबार आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान सां गॾु बीठल आहिनि। रांदूं मुल्कनि खे ॻंढण जो ज़रियो हूंदियूं आहिनि। पाकिस्तान ऐं भारत ॿई गॾियल लाॻापनि ते ॻाल्हि ॿोल करे सघनि था। अमेरिका जी सदारती चूंडुनि में 80% मुसलमाननि पारां डोनाल्ड ट्रंप ऐं 78% यहूदियुनि पारां कैमला हैरिस खे वोट ॾियण जो इंकशाफ। अमेरिकी थिंक टैंक जी तहक़ीक़ मूजिबि 75 खां 80% मुसलमाननि ट्रंप खे वोट ॾिनो। 75 खां 80% यहूदियुनि डेमोक्रेट्स जी हिमायत कई। पर ॾेही मीडिया मूजिबि 78% यहूदी कम्युनिटी कमला हैरिस ऐं 22% यहूदियुनि डोनाल्ड ट्रंप जी चूंड कई। अमेरिका जे नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रंप जे सलाहकार एलोन मस्क जी गॾियल क़ौमुनि में ईरान जे मुस्तक़िल नुमाइंदे सां मुलाक़ात। एलोन मस्क ऐं अमीर सईद इरवानी में ॿिन्ही मुल्कनि विच में छिकताण ख़त्म करण बाबति ॻाल्हि ॿोल। ईरानी सफ़ीर एलोन मस्क ते ईरान तां अमेरिकी पाबंदियूं ख़त्म करण ऐं पंहिंजो बिज़नेस आणण ते ज़ोर भरियो। मिठी भरिसां 2 नौजवान भाइर पुरस्टार बीमारी सबबि फोत ॻोठु जोगी वीरो वासी अशोक कुमार ऐं धीरज कुमार तबियत ख़राब थियण बाद कराची जे अस्पताल में दम ॾेई छॾियो। वारसुनि मूजिबि मथे ऐं कंध में सूर पवण बाद नौजवाननि जी हालत ख़राब थी वई। खैन अस्पताल मुंतक़िल कयो वियो त फोत थी विया। फैज़गंज इलाइक़े में खियारी में पुलिस पिकेट ते हमले ऐं 2 एहलकारनि खे ज़ख़्मी करण जो केस दाख़िल। सरकार जी फ़रियाद ते दाख़िल FIR में अबू एमपी रफ़ीक बाबर समेत 26 सुञातल ऐं 100 अणॼातल जवाबदार नामज़द। फ़रियादी मौसूब जवाबदारनि पुलिस चौकीअ ते हमलो करे एहलकारनि खे ज़ख़्मी कयो। उमरकोट भरिसां 2 मासूम भाइटनि खे क़त्ल कंदड़ जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल। ॻोठ राणा जागीर में मक़तूल ॿारनि जे गिरफ़्तार चाचे सतराम मेघवाल ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। गुज़िरियल राति 2.5 सालनि जे नरेंद्र ऐं 18 महीननि जे सुंदर मेघवाल खे कुहाड़ियुनि जा वार करे क़त्ल कयो वियो हो।
कराची में ईंदड़ 24 कलाकनि में मौसम गरम ऐं घिमियल रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब शहर में गर्मी पर 32 खां 34 डिग्री ताईं पहुंची सघे थो। हवा में खिल जो तनासुब 75% आहे। उत्तरी ओभर जी हवाउनि जी रफ़्तार 8 किलोमीटर फी कलाक आहे। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल भारतीय क्रिकेट बोर्ड का चैंपियंस ट्रॉफी में शिरकत लाइ पाकिस्तान न अचण जा सबब लिखत में घुरी वरिता। ज़रियन मूजिब भारतीय टीम चैंपियंस ट्रॉफी में शिरकत न कई त आईसीसी के $50 करोड़ जो नुक़सान थींदो। आईसीसी के ट्रॉफी जी नशरियात, इश्तिहारनि ऐं स्पॉन्सर मां करोड़े डॉलर कमाई करणी आहे। पाकिस्तान ऐं भारत जे विच में मैच न थियण सां इंडियन क्रिकेट बोर्ड खे बि $10 करोड़ जो नुक़सान थींदो।